أعوذ بالله من الشيطان الرجيم. بسم الله الرحمن الرحيم. سبحان الله سبحان الله. قد جاءكم من الله نور وكتاب مبين. صدق الله مولانا العلي العظيم. إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما. اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين. पीर तरीक़त हज़रत क़िबला साईं इज़हारुल हक़ सिद्दीक़ी पाटराई दामत बरकातुहुल आलिया हर दिल अज़ीज़ आशिक़ रसूल आलिम बाअमल हज़रत क़िबला मुफ्ती शाहनवाज़ दामत बरकातुहुल आलिया सभी आशिक़ाने मुस्तफ़ा मदीने वाले मीर यहूदार असी केड़ा खुश नसीब आहियूं जो मदीने वाले साईं दे मीलाद दी महफ़िल में हाज़िर हैं। अल्लाह जेके पसंद कंदो आहे जेके चाहींदो आहे उनके पंहिंजे हबीब जे ज़िक्र पाक ॿुधण जे लाइ ऐं ॿुधाइण जे लाइ चूंडींदो आहे। इहा अल्लाह जी चूंड आहे जंहिंखे पंहिंजे हबीब जे मोहब्बत जे लाइ चूंडे, ज़िक्र ख़ैर करण जे लाइ, ज़िक्र ख़ैर ॿुधण जे लाइ चूंडे। या अल्लाह ताला जल जलालहू जी घुर तलबा जेका रब करीम असां सभिनी खे नसीब कई। सभई सुभान अल्लाह नथा अल्लाह मदीनो ॾेखारींदो दिल खोले जो सुभान अल्लाह। असां अल्लाह जी इन नेमत उज़मा जे मथा जेतिरा बि शुक्र अदा कयूं, शुक्र जो हक़ अदा करे नथा सघूं जो रब्बुल आलमीन असांखे मदीने वारे मीर जे ग़ुलामनि में शामिल फरमायो। जे नबी खे अल्लाह चूंडियो आहे, मदीने वारो साईं रब जो चूंडियल आहे। हुज़ूर जे ज़ात खे रब चूंडे सभिनी ज़ातियुनि जी सरदार ज़ात मदीने वाले मीर जे ज़माने के रब चूंडे सभिनी ज़माननि जो सरदार ज़मानो बणायो। जे शहर में मदीने वालो साईं आयो इहो शहर अल्लाह जो चूंडियल शहर आहे। जे शहर के मक्का मुकर्रमा चवंदा आहिनि, वरी रब चूंड करे मुस्तफा जे हिजरत जे लाइ मदीना मुनव्वरा खे पसंदि हुजूर जी ज़ात ज़ातियुनि जी सरदार मदीने वाले साईं जो ज़मानो ज़माननि जो सरदार मुस्तफा जी ॿोली सभिनी ॿोलियुनि जी सरदार मदीने वाले साईं ते नाज़िल थियल किताब सभिनी किताबनि जो सरदार मुंहिंजे सोने नबी जो घराणो सभिनी घराणनि जो सरदार मदीने वाले साईं जा बचड़ा जन्नत जे जवाननि जा सरदार मुस्तफा जो बिरादर फातिह खैबर मौला अली अरब जो सरदार मुस्तफा जा यार वफादार शेखैन करीमैन सैयदना सिद्दीक़ अकबर सैयदना उमर फारूक जन्नत जे अधलोटनि जा सरदार मुंहिंजो नबी सरदारनि जो सरदार अॻियनि जो सरदार पोयनि जो सरदार
नबियन जो सरदार, वलियन जो सरदार, इंसान जो सरदार, मलाइकन जो सरदार। दिल खोले तो सुभान अल्लाह। रब्बुल आलमीन जल्ल शानहू मुझे नबी की जात के चूंडियो। चूंडत तवा साहब कंदा है खप्पा हणी जी या चूंड थींदी है ना 5 साल में के वजीर आज़म अज ताईं कोन कढिया है पाकिस्तान में। जो दसा जा चूंडियो है नहीं खप्पा सा वारा है जी। असांजे चूंड सां असांजे ठप्पे सां को वजीर आज़म थी वियो, को वजीर आला थी वियो, को एमपीए, को एमएलए, को वजीर दाखिला, को वजीर खारजा थियो। इहो असांजी चूंड आ, पर जेके अल्लाह चूंडे तुंहिंजी मुंहिंजी चूंड वारो 4-5 सालन खां पोइ नहीं वेंदो, उहिदो फुरजी वेंदो, मनसब खसिजी वेंदो, पर जेके अल्लाह चूंडियो इहा चूंड हिते बि क़ाइम हुते बि क़ाइम। इहा क़ाइम बि हूंदी क़ाइम बि हूंदी छो त अल्लाह जी चूंड आहे। ॿुधायां त मदीने वारे साईं खे रब कीअं चूंडियो आहे। सल्लल्लाहु अलैहि सही मुस्लिम में सुनन तिरमिज़ी में हज़रत बासिल बिन अस्का रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है। मुझे सोने हबीब फरमायो इन्नल्लाह अस्तफा किनानत मिन वलद इस्माईल। हज़रत इस्माईल जी औलाद मां अल्लाह कनाना के चूंडियो, कनाना के पसंद कयो। या अल्लाह जी चूंडा इब्राहिम रब जो चूंडियल खलील, इब्राहिम जो बच्चो इस्माईल अल्लाह जो चूंडियल ज़बीह हुआ। वरी इस्माईल के भी कई औलाद हुआ, कई बच्चा हुआ, उन्हें जो खानदान वॾो हुयो, पर संसमण था इस्माईल जे औलाद मां रब किनाना के चूंडियो। छो त किनाना मोहम्मद मुस्तफा जो ॾाढो बणजंदो हुयो। साईं फरमाया त किनाना खे इस्माईल जे औलाद मां अल्लाह चूंडियो। वरी किनाना जो औलाद बि वधियो, पुट पोटा पड़पोटा तड़पोटा नस्ल वधियो। पोइ साईं फरमाइनि था त किनाना जे औलाद मां अल्लाह कुरैश खे चूंडियो। कुरैश इस्माईल जे औलाद वजां, किनाना जे औलाद वजां अल्लाह इस्माईल जे सुफ़ियत इतरत वजां कुरैश खे पसंद कयो, चूंडियो। वरी साईं फरमाइनि था वस्तफा मिन कुरैश बनी हाशिम। कुरैश जो कबीलो बि वॾो, कुरैश जो खानदान वसीअ, अरब में फैलियल। साईं फरमाइनि था कुरैश वजां अल्लाह मुंहिंजे ॾाॾे बनु हाशिम खे चूंडियो। बनु हाशिम मुस्तफा करीम जो ॾाॾो हाशिम, उन जो औलाद बनु हाशिम। साईं फरमाइनि था त मुंहिंजे ॾाॾनि खे अल्लाह पसंद करे चूंडे। पूरे कुरैश वजां मुनफरिद ऐं मुमताज़ मक़ाम अता फरमायो। वरी साईं फरमाइनि था त बनु हाशिम में खानदान वॾो, कबीलो वधी वियो। वस्तफानी मिन बनी हाशिम, बनी हाशिम वजां अल्लाह
नथी ठरे खुली खुली बयान कजो तव्हां ते मुंहिंजी अञा पुराणो में कर्ज़ रहियल आहे मुंहिंजी तबियत ठीक नथी पई नाची सघियो उहो कसर वॾो कढणी आहे तव्हां हींअर ई ॾाकड़ा हेठि कयूं वेठा आहियो पोइ तव्हां मदीने वारे जो शान हीअं ॿुधंदो ख़बर त पए त जेरनि में वेठो आहियां कब्रिस्तान में तो तकरीर वेठो आहियां सल्लल्लाहु अलैहि सऊदी में अरबा यमन में अरबा इमारात भी अरबा कतर भी अरबा उर्दन भी अरबा अरबन जा अॼु मुल्क आबाद आहिनि साईं फरमाईंदा अरब खणाई हुया पर सभिनी अरबन मां भलो अरब कबीलो भले कबीले में भले पाड़े में मोहम्मद
सही बुखारी में हज़रत सैयदना अबू हुरैरा रज़ियल्लाहु तआला अन्हु का रिवायत है साईं फरमाता कुस्तु मिन खैर कुरून बनी आदम करनन फकरनन हत्ता कुन्तु मिन करन الذي कुन्तु फी। अल्लाह ज़माना ठाया ज़माना आदम जो ज़मानो शीस जो ज़मानो नूह जो ज़मानो इद्रीस जो ज़मानो अखरूम जो ज़मानो हज़रत इब्राहीम जो ज़मानो हज़रत मूसा जो ज़मानो ये ज़माना रब बनाया साईं फरमाता सभी ज़मानन में अल्लाह भले का भलो ज़मानो वो बनायो जने मोहम्मद करीम के रब यो ज़मानो ज़मानन में भलो ज़मानो यो कबीलो कबीलन में भलो कबीलो यो पाओ भलन में भलो पाओ जने मुझो दिल पर मोहम्मद करीम आयो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अया मोहम्मद सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या सुभान अल्लाह मुझे रब करीम मदीने वाले वीर के चूंटो पसंद करो हुजूर के घराने के पसंद करो ये नूरे मोहम्मदी आदम खांचिए मुंतकिल छो त उन पुठिया में आयो जेका कायनात में उन दौर में भले में भली शख्सियत हुई उन्हें में मोहम्मद करीम के नूर के मुंतकिल वही जने नूरे मोहम्मदी पाक पुठिए खां पाक पेट जे तरफ मुंतकिल छो जेका उन ज़माने जी भले में भली औरत हुई उन औरत खे रब मुस्तफा जे नाम जे लाइ चूंडियो मदीने वाले साईं जा हड़ई दादा हज़रत अब्दुल्ला खां वठी हज़रत आदम दाई हुजूर जो हड़ई अमड़ियो बीबी आमना खां वठी अम्मा हवा ताई ये ॾाढो लोग चूंडियल पसंद कर बेनज़ीरो बेमिसाल तो हुजूर जो अमड़ियो में चूंडियल अल्लाह जो नवाज़िल हड़ई पाक हड़ई साफ़ मदीने वाले जो ॾाढो शान वारो करना शान वारो मुस्तफा जा ॾाढा इज्जत अज़मत वारा त मुस्तफा जा नाना इज्जत अल्लाह जा चूंडियल हिने अल्लाह जा पसंद कयल हिने ओ मिठा हुजूर जो जेको बि ॾाढो हुयो जहिड़े बि ज़माने में हुयो उन ज़माने में मोमिन हुयो शिरक का पाक कुफ्र का पाक मुस्तफा का सफई दादा सफई नाना सफई नानियों मुवहिद अल्लाह जे उता ईमान रखण वारा इस्लाम ईमान वारा हड़ी इज्जत अज़मत शान सुभान अल्लाह जन्नत हुजूर जो नूरे मोहम्मदी जनाब अब्दुल मुत्तलिब जी पेशानी में आयो सुभान अल्लाह कान अब्दुल मुत्तलिब यफूर बिन रायहतल मिस्किल अज़फर हज़रत अब्दुल मुत्तलिब जे बदन मचा मुश्क
जड़ी खुशबू आईंदी अब्दुल मुतलिब जे गलियन जा गुज़रंदो हुयो वा गली खुशबूदार बणजी वेंदी हुई छोटा अब्दुल मुतलिब जे पेशानी में मदीने वारे जो नूर अची वियो सुभान अल्लाह व नूर रसूलिल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम युदीर फी खुर्रतिही हज़रत अब्दुल मुतलिब जे पेशानी में मोहम्मद करीम जो नूर चिमकंदो सुभान अल्लाह तवा गाड़ी जी सर्च लाइट ॾिठी आहे न जो बत्ती महिलनि जी रोशनी ॾींदी आहे इहा जीअं बत्ती मुंहिंजा अॻियां नूर ऐं रोशनी चिमकार थींदो आहे हज़रत अब्दुल मुतलिब जे पेशानी मुंहिंजा इहे सर्च लाइट वांगुरु नूर मोहम्मदी ऊंदाही में जनाब अब्दुल मुतलिब अचे त ऊंदा हो कमरो रोशन थी वेंदो जिते अब्दुल मुतलिब अचे त उते खुशबू थी वेंदी हुई छो त उन जे वजूद में नूर मोहम्मदी जलवगर थी चुको चओ सल्लल्लाहु अलैहि अब्दुल मुतलिब जे बाह खे वठी मक्के में हिकिड़ो जबल आहे जबल जो नालो आहे जबल सफीर उन जबल सफीर ते वठी अब्दुल मुतलिब खे ईंदा पोइ हीअं चवंदा मौला मुहम्मद जे नाले जे सदके असांजो मींहुं वसाए अञा दुआ पूरी घर न मोटंदा त मूंखे थोरा मींहं वसी पवंदा वसीले सां तक़र्रुब इल्लाह अल्लाह जो क़ुर्ब हासिल कंदा न थियणा कम थी पवंदा मदीने वारे साईं जे नाले जे सदके उन जे वसीले सां उन जे तुफ़ाले सां मींहं वसण त मुंहिंजे मदीने वारे जो पंहिंजो सुभान अल्लाह मुंहिंजा दोस्तो नूर मोहम्मदी जनाब अब्दुल मुतलिब खां हज़रत अब्दुल्ला ने मुंतकिल थियो जनाब अब्दुल्ला जे पेशानी पाक में वो नूर मोहम्मदी आयो त हज़रत अब्दुल्ला जो चेहरो ईअं चिमकंदो हो जीअं चोॾहीं जी राति जो चंड चिमकंदो आहे जो हुस्न तो थी वियो हिन जे हुस्न में चार चंड लॻी विया आहिनि वाह अब्दुल्ला जो हुस्न जमाल कहिड़ो मुंहिंजा दोस्तो मके जूं औरतूं आफ़र ॾींदियूं त अब्दुल्ला असां सां शादी करे चवंदो हो त मां ईअं शादी न कंदुसि जेसीं ताईं मूंखे मुंहिंजे पापा जी इजाज़त न मिलंदी हीअं हलंदो त गर्दन झुकाए हलंदो हुयो कंहिं औरत ते अखि न पवे हया वारो इफ़त वारो मदीने वारे साईं जो बाबो पाक दामन रहंदो
ते मुंतकिल करना चाहो हजरत अब्दुल्ला की शादी बीबी आमना साहिर ज़रूर थी जेड़ो कोट तेरी बनी सुभान अल्लाह कोट अरब में सफता वदी का सुनो उसमें जमाल वालो तो उनके जगह वारे आमना मिली सब पूरे अरब में सफनी का वदी का हयादार इफ़्फ़त वाली पाक दामन रहवाई जेड़ी पार तेरो अल्लाह ताला मुझे मुस्तफा दे अब्बान के चूमियो सुभान अल्लाह मुदा दोस्तों अल्लाह यालमो है यजल रिसालतहु अल्लाह जाने जो पंहिंजी रिसालत किथे रखंदो पंहिंजे रसूल के केड़े पेट में केड़े पेशानी में केड़ी पुठीअ में जागुज़ीन फरमाईंदो या अल्लाह जी चूंडा मुल्ले जो नज़रियो आ मुल्ले जो अकीदो आ त नबी सोने जो पीर मुशरिका माज़अल्लाह नबी सोने दी मां मुशरिकानी या माज़अल्लाह ही मुल्ले जो अकीदो आ असा सुन्नी जो अकीदो आ मुस्तफा जो बाबा तौहीद वारो हुजूर दी अमल में तौहीद मदीने वाले साईं जो बाबा में शान वारो मुस्तफा दी अमल में शान वारो अल्लाह चूंडियो जे पेट के जे पेट के जे में 9 महीना मोहम्मद करीम जो जसद अनवर परवरिश पाइण वारो छा अल्लाह के ॿियो न पियो मिले वो था वो बर्तन मुशरिकानी औरत के रब चूंडियो हुयो माज़अल्लाह अस्तगफिरुल्लाह मिठा ईमान यकीनो इहो त मुंहिंजे मदीने वाले साईं दी अम्मा पेशान वारी त अबो पेशान मदीने शरीफ में वेठो जेको हिकिड़े हाजी सगोरे मूं सां ॻाल्हि कई ॿुधंदो हिकिड़े हाजी सगोरे हरम में वेठा हुजूं साम्हूं गुंबद ख़ज़रा हुजे चई सही मूंखे दीदार न पियो थिए मदीने वारे साईं जी ज़ियारत न पई थिए ॾाढो रूस ॾाढो रड़ियुसि ॾाढियूं दुआऊं घुरियमि दुरूद पढ़ियमि मवाज़ शरीफ ते वञी अर्ज़ कयमि पर दीदार न पियो थिए पुट इहा ख़बर उन खे जंहिंखे अंदर में जंहिंखे मदीने वारे जी मोहबत थी न हा तुंहिंजे दीदार में मदनी लॻियो अंदर डोरी कयो बेबसे खसे दिल यार बेज़ोरी सीने में सूर समाया बधी बड़ थिया वञा कारे गुर जी रात बाजारे थी गज़कर घुमे घोरी दीदार न पियो थिए ॾाढो तड़प हुई ॾाढो रुनुसि दुआऊं घुरियमि पर ज़ियारत न थी सघंदी वो हिकिड़े हाजी सगोरो हिकिड़ो अल्लाह जो वली हो सालियो हो हज ते आयल हो उनखे मूं चयो साईं ॾाढी तड़प अथव मदीने वारे जे दीदार जी ॾाढी दिलि में तांग अथव ज़ियारत न थी थिए चई दस ॼाण जे अमल कयूं त ज़ियारत थी वेंदी चई तूं जीअं चवंदे तीअं कंदुसि मूंखे महिरबानी करे ॾस चई मदीने वाले साईं जी अमड़ आमना जी मज़ार थी अबवा जे ॻोठ में मके मदीने शरीफ जे विच में जेको पुराणो रस्तो आहे न उन रस्ते सां हिकिड़ी मंज़िल अचे थी अबवा जे ॿाहिराड़ी ते हुज़ूर जी अमड़ आमना साईं जी मज़ार आहे हिकिड़ी पहाड़ी जे मथां अमा साईं काफ़िले में सफ़र में मके में मोटी पे मदीने शरीफ ॾे रस्ते में अमा साईं जो इंतकाल थी वियो उते ई दफ़न थी
पहाड़ी के मथा जी तू वन हुजूर जी अमड़ वट वनी अर्ज कर जेकर अम्मा सिफारिश कई तो तोखे दीदार जी हुन जो दस दिल के लगो ठीक मां टैक्सी कई हिकिड़ो बद्दू किराए ते वरतुम मुंहिंजो पहाड़ी जो इलाइक़ो आहे बद्दू जेके असली अरबी हिननि खे रस्तनि जी ख़बर हूंदी मूं चयोमांसि बाबा जेतिरी पंहिंजो रक़म घुरंदे किरायो जेतिरो घुरंदे ॾींदो मां पर हुज़ूर जे अमड़ जे मज़ार ते मूंखे वञिणो जी मूंखे अम्मा जी जन जे मज़ार ते वठी आई पोइ अमड़ जे पेरां जी पाक खां वञी वेठुसि अम्मा बिना साईं जे कदमनि शरीफ़नि खां वेठुसि मुंहिंजे हथनि मां रुक बहनि पिया मूं चयो त अम्मा काइनात में कंहिंजी अम्मा अहिड़ी वक़्त वारी न हूंदी जहिड़ी मोहम्मद जी अम्मा अम्मा कंहिंजो बच्चो एॾी अज़मत वारो एॾे शान वारो एॾे मर्तबे वारो कंहिंजो बच्चो न हूंदो जहिड़ो तुंहिंजो बच्चो मोहम्मद अम्मा तुझे दर ते आयो है पंहिंजे बच्चे खे चव मूंखे दीदार कराए रोआं में पियो अम्मा साहिब जे कदमनि में अर्ज़ मूंखे रोंदे रोंदे अर्ज़ कंदे मूंखे ईअं लॻो त दिलि खे तस्कीन मिली वई दिलि खे सुकून मिली वियो सम्झ त मुंहिंजो अर्ज़ क़बूल पइजी वियो जी मोटियुसि शाम जो मदीने शरीफ़ वापसि आयुसि मुहज शरीफ़ ते सलाम कयो रोई अर्ज़ कयो ओ रहमा भया साईं रोज़े खणी कीअं एॾी जुदाई खे मणी खुशहाल कयो मंझ ख़्वाब खणी इशा पड़ी सुसुस अख लगी अञा अख लगी आ त मदीने वारे जो दीदार थी साईं फरमाईंदा उथी तोखे ज़ियारत भी कराया तोखे भाकुर भी पाया जो तुंहिंजी सिफारिश मुंहिंजी अमड़ कई या रसूल अल्लाह यतीमन यार तू या हबीब अल्लाह अल्मे आधार तू या रसूल अल्लाह यतीमन यार तू मिठा मुझे सोने हबीब जो बाबो में इज्जत अजमत वारो तौहीद वारो अल्लाह दे मथा ईमान रखण वारो त मदीने वारे दी अमड़ में इज्जत अजमत शान ऐं हैदराबाद वारो तव्हां दुआऊं घुरंदा आहियो न कॾहिं दुआ जो असर तव्हांखे ताख़ीर थींदी या नज़र नथो अचे तव्हां जॾहिं दुआ घुरो न मदीने वारे साईं जी अमड़ जो वसीलो वठो हुजूर जे बाबा जामी जो वसीलो वठो अल्लाह जो कसम आहे तव्हांजी दुआ रद न कंदो हुजूर जा अबाना अल्लाह के प्यारा अल्लाह जा चूंडियल अल्लाह ताला उनखे चूंडियो पसंद कयो आहे नबी जे ज़िंदगी जॾहिं हुजूर जन पंहिंजी अमड़ जीजल जे पेट पाक में आया वो रजब शरीफ जी पहली जी रात पहली रजब जी रात जॾहिं हुजूर
परेशानी वजा अम्मा आमिना दे बतन पाक में मुंतकिल थियो नतकत कुल दाबत कुरैश जा जेकी भी जानवर हुया उन्हनि सभिनी इंसाननि वांगुरु ॻाल्हायो इंसाननि वांगुरु जानवर ॻाल्हायो उठ घोड़ा रिढूं बकरियूं ॻाल्हाइण लॻियूं ताजी नूरे मुहम्मदी अम्मा जीजन जे पेट में अची वियो ऐं पूरे मक्के में ऐलान थी विया त उहो मोहम्मद करीम जंहिंजे इब्राहिम खलील दुआ घुरी हुई जंहिंजूं बिशारतूं हज़रत मसीह ईसा ॾिनियूं हुयूं उहो नूरे मुहम्मदी अम्मा जानी जे पेट पाक में जलगर थी चुको आहे आमिना साईं फरमायो त 9 महीना हुजूर मुझे पेट में रहा हर महीने को न को नबी ईंदो हो के खुशखबरी ॾियण जे कॾहिं आदम पियो अचे कॾहिं शीत अलैहिस्सलाम पियो अचे कॾहिं इब्राहिम खलील पियो अचे कॾहिं इस्माइल ज़बीहुल्लाह पियो अचे कॾहिं ईसा रूहुल्लाह कॾहिं मूसा कलीमुल्लाह पियो मुबारक कॾहिं आमिना मुबारक थई सरदार जो सरदार तुझे पेट में ऐठो अल्लाह ताला उन नूर जे ज़ुहूर जे ला जेको महीनो वो भी चूंडियो वक्त चूंडियो बीह चूंडियो चूंडिया लाला मदीने वालो सुभान अल्लाह बीह चूंडियई सूमर जो बीह सुभान अल्लाह ऐं महीनो चूंडियई रबीउल अव्वल पहली बहार बराबर उन्हारो में मौसम आहे सियारो में मौसम आहे पर उन्हारे में गर्मियूं माण्हू पघर में पिया पंहिंजो रिचनि वरी सियारो माण्हू कोटनि में कड़नि में पिया ॾकनि सियारो में मज़े जो न आहे उन्हारो में मज़े जो न आहे मज़े जो आहे बहार अल्लाह ताला बहार जी मौसम खे चूंडियो मुस्तफ़ा जे आमद जे लाइ मके खे चूंडियो जेको सुरतुल अर्द पूरी रुई ज़मीन जो विच ऐं दुनो उन शहर खे रब चूंडियो ऐं वक़्त कहिड़ो न रात जी ऊंदाही न ॾींहं जे सिज जा किरण सुबुह जो सुबुह जो हूंदो आहे न ओॾी महिल रहमत बरकत सुकून राहत जो वक़्तु हूंदो आहे बीमार माण्हू वीचारो सॼी राति सुम्ही न सघंदो आहे पर उनखे सुबुह जे वक़्त में निंड अची वेंदी आहे इहो सुकून वारो वक़्तु आहे अल्लाह ताला उहो वक़्तु चूंडियो चंद्र चांदो की न कर सिज थोरो सब्र चंद्र चांदो की न कर सिज थोरो सब्र सुबह करे सोचना पर तू बातें सबा मरहबा 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 दिल रुबा आमिना
कोई शाद हुआ सुभान अल्लाह कहांगे खुशी थिए थी मदीने वाले जी वाखाण ॿुधी यहाँ खरे ॿुधो क्योंकि मौलाना शाह नवाज़ खुश कोन्हे पर सारी जमायत खुश आहे कुंभार पाड़ो सॼो खुश आहे नाथा टाउन सॼो खुश आहे अॼु त मिलाद हुआ हर कोई शाद हुआ जन्नत खटी विया मस्जिद ठाही भला सॼी मस्जिद ठाही हिकिड़ी सीमेंट जी
डोरी वठी हिकड़ी सिर वठी लगाई कुड़िया कुड़िया तला मिठा अल्लाह जो कर खाए मदीने वाले साईं फरमायो त क़यामत जे ॾींहुं तव्हांखे पुलसरात ज़रूर टपणी पवंदी कुमिल्ला वारे दुआ तव्हां मां को बि न आहे हर कंहिंखे पुलसरात टपणी आहे हीअं मशर जो मैदान आहे परियों जन्नत आहे विचों जहन्नम आहे हाणे इहो जहन्नम टपंदो त जन्नत ॾे वेंदो न उन जन्नत ते वञण जे लाइ दोज़ख खे क्रॉस करण जे लाइ पुल आहे जेको पुलसरात चइजे थो उहा छा आहे वार खां सनी तलवार खां तिखी लुॾे हीअं थी पींघे वांगुरु भई मिनकु मिला वारे दो तव्हां सभिनी खे त टपणो पवंदो जंहिंमें दुनिया में मस्जिदूं ठहिरायूं न मस्जिदूं ये मस्जिदूं सुवारियूं बणजंदियूं उहे मस्जिदूं चवंदियूं हलिया हेॾिया पोइ नाता खान वटि वारा हेॾिया तूं मस्जिद ठाही न हेॾे मुंहुं में वेह उहे मस्जिद जन ठाही उन में वेहंदा उन सुवारी ते इए दोज़ख पार पहुचंदा जे खिवण जो तजदो ये खिवण चिमकंदी आहे न इए कपी पार पहुचंदा हिक ॿिए खां चवंदा रे हाल में चवंदा त पुलसरात आहे 500 साल जो बंदि हुआ वार खां सॼा उहा कॾहिं टपंदासीं उहा कॾहिं ईंदी मलाइक चवंदा ओ मस्जिदुनि जी ख़िदमतूं करण वारो ताके मुबारक हो जाता पुलसरात टपी बेटा बोला जी घर की खिदमत कजे ना मदरसे की खिदमत कजे ना आयो रब जो हबीब मुनकार थी मया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा ओ आमिना जो घर सारो मक्के जो शहर नजर आयो तन्ने जो तबीब महकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया सुनन जा खुलिया आशिकन जा नसीब बेड़ा पार थी वया ओ हलीमा जो बाणे मांग राते सीने सा सदा खई नालू लबीब खई नालू लबीब चिमकार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत नसीब बेड़ा पार थी नूर जो ज़हूर अमरा ॾिठो भाई अजारी के रहमत जा सूरत दीना है ना मौत ही जिंदगी की कश्मकश में हुई है केतरी मायूं अजारी रहमत जे सूरत में मरी थी वञे हर बार ये सूरत सा जमंदो आहे पर अम्मा थी फरमाए खुदा जो कसम न मूंखे दर्द से जो न का तकलीफ थी मां दरुगे नूर जो चिंगार थियो नूर जो सूर अम्मा ॾिठो कोन सूर खुशू कयूं हर हूर थिया दर्द कुलई दूर चयो हर कई गरीब तकरार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया कई न था खान गोठ वारन ईद मिली सात सईद रब हमीद मजीद मिली नेमत जी नबीद थिया बहार गरीब बहार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार खुलिया उम्मत जा नसीब बेड़ा पार थी वया आयो रब जो हबीब बेड़ा पार आयो रब जो हबीब मुनकार थी वया
सुभान अल्लाह वो बिठा गरीबन जेला अमीरन जेला फकीरन जेला मुस्तफा जे आशिकन जेला ईद थी वरी चवे तो ईद मिलादुन नबी छोता जो ईद न बहन ईद फित्र जी ईद वज़ादी बहन तवा ये टी ईद किथों आंदी आ चरिए जा पुत्र तो में खबर ही कोई तो मुसलमान सुनन इब्न माजा में हदीस आ साईं फरमाइंदा यौमुल जुमुअत ईदुन लना जुमे जो डी असा जे ईद जो रियाडो हाणे हर महीने में घणा जुमा आहिनि कदे पंज में थी वेंदा आहिनि जी ये 4 ईदूं त हर जुमे ते हर महीने में 4 ईद 4 बारो 8 तारीख़ बबियूं मिलाइस 50 ये बहो 52 त ईदूं ये अल्लाह ॾिनियूं आहिनि तूं के तो चई त 2 ईदूं आहिनि हां पुट ईद लफ्ज़ ऊद मां वरितल आहे जेको ॾिहाड़ो वरी वरी अचे न उनखे ईद चइबो ऐं मुस्लमाननि जे लाइ ख़ुशीअ जे मौक़े ते ईद जो लफ़्ज़ ॻाल्हाइबो ख़ुशी जे मौक़े ते हेॾे मूं ध्यानु कयो असांजी मजबूरी आहे जो असां चवंदा ईद मीलाद असांजी मजबूरी आहे चवंदो कीअं असां मुस्लमाननि वटि ख़ुशीअ जे लाइ वॾे में वॾो लफ़्ज़ आहे ईद जो तॾहिं चवंदा ईद मीलाद नबी पर जे ईद खां अञा वॾो को ॿियो लफ़्ज़ असां वटि हुजे हा न त मीलाद जे लाइ उहो लफ़्ज़ चवणो आहे छो त ईद जी ख़ुशी नंढी आहे मुस्तफा जे अचण जी ख़ुशी आहे सोने नबी जे अचण ते ख़ुशी मल्हाइबी ईद मल्हाइबी ॿियो कुझु न थी दोस्तनि यारनि खे गॾु करे चांहि पार्टी कर बाबा अॼो की चांहि मुस्तफा जे मीलाद जी तब तुंहिंजो नालो मीलाद में लिखी भला खणी दोस्तनि जी दावत कर दोस्तनि खे गॾु करे हिकिड़ी चांवर जो देगड़ो ला चवंदा अॼो को लंगर मुस्तफा जे मीलाद हाँ सुभान अल्लाह मूंखे चांहि प्यारी कोन तूं पीअंदो थो वञी हाणे हे ॾिसो न चांहि जो को मोर गली में ज़ोरी थो पियो हुजे हिन में चांहि आहे कोप में जी हिन में सम्झो त पंहिंजो केतिरी चांहि पवंदी पाव खनि पर हिन में मिसाल हिकिड़ो 1/2 लीटर थो पोए पर हे गिलास खे ऊंधो कयो हिनजी नंढड़ी बट्टा जी नंढड़ी बट्टा हिन में घणो पाणी पवंदो जी थोरो जेकॾहिं मीलाद में तव्हां गिलास पाणी जो ॾियो उन जो था जुड़ा पर हेतिरो पाणी जो ज़रो मीलाद में ॾियो अल्लाह शाह अब्दुल रहीम रहमतुल्लाह अलैह शाह वलीउल्लाह जो पीउ हुयो हर साल मीलाद जो देगियूं लाहींदो हिकिड़े साल तंग दस्ती थी वई ॿियो कुझु न मिलिस भुगणा वठी ख़ैरात कई छा भुगणा वठी साईं जे मीलाद में विराए छॾी हाणे सोचे पियो त हर साल देगियूं भत जूं लाहींदो आहियां हे रुपए भुगणा विराया अरे कबूल पिया अरे न पिया सोचे पियो रात जो सुतो आहे त मदीने वारे जो मीना सरकार जी कचहरी लगी पई आहे अञा खणी ॾिसे थो भुगणनि वारी ॾंढ लॼपाल नबी जे साईं फरमाईंदा बच्चा अब्दुल रहीम गम न कर तुंहिंजे मोहबत वारा मीलाद जा भुगणा पहुता असां क़बूल करे मीलाद मल्हाइबो जंहिं नबी जे अचण जो ख़ुशियूं मल्हायो था न उन नबी जी फर्मा बरदारी बि कयो उन नबी जो चयो वञो जेको दीन खणी आया इस्लाम खणी आया क़ुरान खणी आया शरीयत खणी आया सुन्नत खणी आया उन ते अमल असांखे करणो आहे जवाब ॾियो अॼु हिन मीलाद जी महफ़िल में हिकिड़ो फ़ाइदो वठंदुसि ॾींदो मदद जो वाइदो पाण ॾींदो तव्हां पंहिंजे ईमान सां
मां वाइदो हिकिड़ो ॿियो वठण थो चाहियां ॿियो वाइदो त मां हथां नथो मोकिलां जी ईअं न हथ मथे खणो वाइदो इहो कयो त ॾेखां थी 5 वक़्त निमाज़ निमाज़ मुस्लमान जी सुञाण आहे काफ़िर ऐं मुस्लमान जे विच में फ़र्क़ु निमाज़ साईं फरमाईंदा बैनल अब्द वल कुफ्र तरक सलाह इस्लाम ऐं कुफ्र जे विच में फ़र्क़ु करण वारी शइ निमाज़ अस्सलात इमादुद्दीन निमाज़ दीन जो थंभो आहे फमन अक़ामहा फक़द अक़ाम दीन जे निमाज़ खे क़ाइमु कयो उन पंहिंजे दीन खे क़ाइमु कयो जे निमाज़ छॾी उन पंहिंजो दीन छॾियो मिठा मदीने वारे साईं जी इहा प्यारी सुन्नत आहे हुज़ूर जो प्यारो हुकुम आहे ऐं क़ुरान में जेतिरो ताक़ीद निमाज़ जो आयो आहे ॿी कंहिं इबादत जो अहिड़ो ताक़ीद न आयो आहे अॼु दिलि में पको अहद करे थो इंशाअल्लाह 5 वक़्त निमाज़ पढ़ंदासीं ज़िंदगी रही मां वरी जे आयुष क़िस्मत थी त मां चाहींदुसि त हीअ मस्जिद मार्बल लॻल हुजे का चीनी लॻल हुजे मदरसो ठहियल हुजे ऐं अॼु छत में रही पई आहे जी इंशाअल्लाह अल्लाह सभिनी खे तौफ़ीक़ ॾींदो वमा अलैहि इल्लल बलाग।